क़ौमी असेंबली जे इजलास खे ख़िताब कंदे मौलाना फज़लुर रहमान चयो त हिन वक़्तु पाकिस्तान प्राक्स वार जो मैदान बणियल आहे। मौलाना फज़लुर रहमान चयो त हुकूमत करे रहिया आहिनि, टैक्स उगाड़े करे रहिया आहिनि, जदीद हथियारनि सां लेस ॻोठ ॻोठ जा चकर काटे रहिया आहिनि, रोडनि ते पहरा ॾेई रहिया आहिनि। बलोचिस्तान में हिक ई ॾींहं में 4 हंधनि ते रियासती इदारनि ते फ़ौज ते हमला थिया। उन्हनि मामलनि ते ऐवान गौर वीचार न कंदो त ॿियो केरु कंदो। हम उन इलाकों में रहते हैं, शायद सिंध में वहाँ तो डाकुओं का राज है, आपको वहाँ कच्चे की सूरत हाल से वाबस्तगी है और परेशान हैं, लेकिन यहाँ हमारे यहाँ स्टेट को बाकायदा चैलेंज किया जा रहा है और सूरत हाल इंतहाई मखदूश हो चुकी है। तो इस सारे सूरत हाल में हमारा किरदार क्या हो सकता है? मैं अब भी यकीन रखता हूँ कि अगर पार्लियामेंट से दरख्वास्त की जाए कि वो आगे बढ़े, बलूचिस्तान में जाकर बात करें, लोगों के साथ गुफ्तगू करें, केपी में आए, वहाँ के लोगों से बातचीत करें, गुफ्तगू करें, तो सूरत हाल को दोबारा वापस अपने हालत पर लाया जा सकता है। लेकिन इस अंदाज से सूरत हाल मजीद ख़राब होती चली जा रही। मौलाना फज़लुर रहमान चयो त अञा बड़नि मामलनि खे संजीदह न पियो वरितो वञे। ॿिन्ही पासनि खां सूरत हाल जज़्बाती आहे। हिक धुर उन हद ताईं हली वञे थी जो वरी अलहदगीअ जी ॻाल्हि करे थी। ॿिए पासे असां ताक़त सां मुंहुं ॾियण ऐं रियासत जे तहफ़ुज़ लाइ आख़िरी हद ताईं वञण लाइ तयारु आहियूं। उन क़िस्म जा बयान सूरत हाल खे वधीक जज़्बाती बणाइनि था। ॿिन्ही धुरियुनि जो इंतिहा ते पहुचण मुल्की सलामतीअ ते सवालिया निशान बणिजी वियो आहे। मैं चाहता हूँ कि कौम फौज पर एतमाद करे, लेकिन इन इक़दामात से एतमाद ख़त्म होता जा रहा है, नफ़रतों में इजाफा होता जा रहा है और मुझे नहीं ख्याल कि ये नफ़रतें हम आइंदा चंद नस्लों में भी ख़त्म कर सकेंगे। लिहाजा इन मसाइल को तरजीह दे देनी चाहिए। वसाइल हैं और बलूचिस्तान के वसाइल हैं, खैबर पख्तूनख्वा के वसाइल हैं, सिंध के वसाइल हैं, पंजाब के वसाइल हैं। उन वसाइल पर वहाँ के अवाम का हक़ है, वहाँ के लोगों के आइंदा नस्लों का हक़ है। उनको इत्मीनान दिला दिया जाए कि आइन पर अमल होगा और 18वीं तरमीम के तहत ये चीज़ें आपकी मिल्कियत हैं, रियासत का कोई हक़ नहीं है कि वो जाकर वहाँ पर कब्जा करे। JUIF जे सरबराह जो चवणो त अॼु सियासी माण्हुनि जी अहमियत ख़त्म कई पई वञे। सीनियर सियासी अॻुवाणनि खे साइड लाइन कयो पियो वञे। मामला एतिरे क़दुरु मोंझारे जो शिकार आहिनि जिन खे हल करणु ॾुखियो थी वियो आहे, पर उन्हनि समूरनि मामलनि खे सियासी माण्हू ई ख़त्म करे सघनि था। सियासतदाननि खे बाअख्तियार बणायो वञे। इस सारी सूरत हाल में जब रियासत नाकाम हो जाती है तो वहाँ हम जाते हैं और सूरत हाल को कंट्रोल करते हैं। मैं अभी इलेक्शन से पहले अफ़गानिस्तान गया, 1 हफ्ता मैंने गुजारा। पाकिस्तान अफ़गानिस्तान के तमाम शोबों में बाहमी ताउन, सरहदात का मामला, मुसल्लह गिरोहों का मामला, मुहाजिरीन का मामला, बाहमी तिजारत का मामला, इन सब पर तफसीली गुफ्तगू के बाद मैं मुकम्मल कामयाब वापस आया और मैंने वजारत ख़ारजा और पाकिस्तान के ज़िम्मेदारों को आगाह किया उससे। JUI सरबराह चयो त नौजवान जज़्बाती हूंदा आहिनि, मामलनि खे नाहिनि सम्झंदा, जंहिं करे मामला वधीक मुंझी पवंदा आहिनि। असां प्राक्सी वेढ़ विड़ी रहिया आहियूं। इहा असांजे मफ़ादनि जी जंग न आहे। हिन वक़्तु पाकिस्तान प्राक्सी वेढ़ में जंग जो मैदान बणियल आहे। हुन चयो त मिसिंग पर्सन्स हिकु अहम इंतहाई संजीदह मसइलो आहे। संदन प्यारा वरहनि खां गुम आहे। जेको बि गुम आहे, हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे त संदसि पोयरनि खे ॿुधाए त संदन भाती किथे आहे। इस वक्त यकीनन ये एक अहम मसला है कि जो मिसिंग पर्सन्स हैं, ये बड़ा एक इंतहाई अहम मसला है अब लोगों का। उनके प्यारे जो हैं वो 10-10 साल, 20-20 साल से गायब हैं। उनको न ये बताया जा रहा है कि वो मर चुके हैं, वो जिंदा हैं, वो जेल में हैं, भाग गए हैं। जहाँ भी हो, हुकूमत की जिम्मेदारी है कि वो उसके ख़ानदान को बताए कि तुम्हारा बच्चा किधर है। अख्तर मेंगल जंहिं एहसास तहत इस्तीफ़ा ॾिनी, इहो एहसास हिते खोड़ सारियुनि पार्टियुनि जो आहे। इदार में आंदल माण्हुनि वटि ॿियो को कमु नाहे बचियो सवाइ उन जे त जॾहिं संदन आका चाहे हू उन्हनि लाइ कानून साज़ी कनि। मौलाना फज़लुर रहमान वधीक चयो त बलोचिस्तान ऐं खैबर पख्तूनख्वा में हुकूमत जी रिट ख़त्म थी चुकी आहे। रॉकेट लॉन्चर्स ऐं हर क़िस्म जे जदीद हथियारनि सां हथियारबंद जथा भता वठी रहिया। बलोचिस्तान ऐं केपीअ में सूरत हाल खे वापसि मामूल ते आणे सघिजे थो, पर ताक़त जे इस्तेमाल जे ॻाल्हियुनि सबबि हालतूं बिगड़ी वेंदियूं आहिनि। पार्लियामेंट उन सूरत हाल में अॻिते वधे ऐं पंहिंजो किरदारु अदा करे। जॾहिं रियासत नाकाम थी वेंदी आहे त उते असां वेंदा आहियूं ऐं हालतूं कंट्रोल थी वेंदियूं आहिनि। मां इलेक्शन खां अॻु अफ़गानिस्तान वियुसि जिते सरहदी ऐं ॿियनि मामलनि ते कामयाब ॻाल्हियूं कयूं।